अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु आऊं हिकु अहम मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहियां थो। इहो मौज़ू आहे न्याणियुनि ऐं औरतुनि जी इज़त ऐं तहफ़ुज़ बाबति। असांजे समाज में न्याणियूं ऐं औरतूं सिर्फ़ु घरनि जी ज़ीनत न पर क़ौमनि जे वक़ार ऐं शान बि आहिनि। जॾहिं बि कंहिं न्याणीअ सां ज़ुल्म थिए थो या उनखे मसइलो पेश अचे थो तॾहिं इहो रुॻो हिकु फ़र्द न जो न हुजे थो पर सॼे समाज जो नुक़सानु थिए थो। असांजी ज़िम्मेवारी आहे त हर न्याणी जी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झूं। जेकॾहिं कंहिं न्याणीअ खे मदद जी ज़रूरत हुजे त बिना कंहिं लालच जे या इंतज़ार जे उन जी मदद कजे, छो त अल्लाह पाक जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको कंहिं मुसलमान जे तकलीफ़ खे ख़त्म करे थो, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं संदसि तकलीफ़ खे ख़त्म कंदो। प्यारा दोस्तों, न्याणियुनि खे तइलीम ॾियणु, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियणु, उन्हनि लाइ आवाज़ उथारणु ऐं संदनि हक़नि लाइ बीहणु, इहो ई असांजी असल इंसानियत आहे। जेकॾहिं हर माण्हू इहो अहद करे त हू पंहिंजे पाड़े ऐं पंहिंजे ॻोठ जे हर न्याणीअ खे पंहिंजी भेण सम्झे, उन जी मदद कंदो, त यकीन करियो त समाज मां ज़ुल्म, ॾाढ ऐं ॾुखनि जा पाछा पाण मुरादो ख़त्म थियण लॻंदा। असां सभु गॾिजी इहो वाइदो करियूं त कंहिं बि न्याणीअ ते ज़्यादती या ज़ुल्म थियण न ॾींदासीं, न रुॻो आवाज़ उथारींदासीं पर अमली तौर बि उन्हनि जी मदद कंदासीं। छो त बेवस जी मदद करण सां न रुॻो समाज में सुकून पैदा थिए थो पर अल्लाह पाक जे ख़ुशनुदी बि हासिल थिए थी। अल्लाह पाक असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए त हर न्याणी जी इज़त ऐं तहफ़ुज़ कयूं ऐं हर औरत खे महफ़ूज़ समाज मुहैया करियूं। महिरबानी दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त महिरबानी करे लाइक शेयर ज़रूरु कंदा, मुंहिंजे फेसबुक आईडी खे फॉलो ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, त जीअं अहिड़ियूं मुंहिंजियूं वीडियोज़ अव्हां ताईं हर वक़्तु पहुचंदी रहंदी। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो कैमरामैन ज़ोएब अली परियार ऐं मोहम्मद इसाक खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।